के छल कई पंहिंजे हक़ कढे तो ये थींदा आहिनि। श्री राम। श्री राम। उसके बाद महाराज त्यागात शांति अनंतरम। त्याग में छा है कि त्याग में महान सुख है। त्यागात शांति अनंतरम। त्याग में वॾो सुख है। यजुर्वेद जे 40 अध्याय में 25 थी जाएगा। ईशावासी उपनिषद चो या यजुर्वेद जो भाई 40 अध्याय उते त्याग जी महिमा है। तो त्याग में वॾो सुख है। रवाजी हा ॻाल्हि कान्हे। यज्ञ दान तप करे थो, पुण्य कर्म करे थो, पर का बि कामना नथो रखे अंदर में। या रवाजी ॻाल्हि कान्हे, वॾी ॻाल्हि आहे। पर चए थो हिन में कहिड़ो फ़ाइदो आहे कि फ़ाइदो हिन में आहे। यज्ञो दानम तपस्यैव पावनानि मनीषिणा 18 अध्याय में चयो। यज्ञ दान तप जो निष्काम भाव सां करे थो, देश काल पातर दान की दान जा घणई क़िस्म आहिनि। अर्थदान, विद्यादान, अभयदान। यज्ञ की यज्ञ जा बि कई क़िस्म आहिनि। यज्ञ जा बि घणई क़िस्म आहिनि। को राजाउनि खे यज्ञ करणो आहे, को ब्राह्मण खे करणो आहे, को क्षत्रिय खे करणो आहे, को वैश्य खे करणो आहे। यज्ञनि जा बि क़िस्म। यज्ञ बि घणई क़िस्मनि जा आहिनि। पर कृष्ण ॿुधायो आहे कि जीअं नदियूं सभई अची समुंड में निवास कनि थियूं, अहिड़ी तरह सां सभई जेके योग्य आहिनि से ज्ञान यज्ञ में अची वास कनि था। इन करे नहीं ज्ञाने सदृशं पवित्रमयि विद्यते। यज्ञ दान तप की घणी क़िस्मनि जा। धर्म जी शारीरिक तप 17 अध्याय में। शारीरिक तप, मानसिक तप, वाचनिक तप। दर्शन में जुदा जुदा तपनि जूं मानाऊं आहिनि। पतंजलि जी राय सां तप जी माना छा आहे कि यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधि। इन खे पतंजलि अभ्यास चयो आहे। इन अभ्यास करण में जेके कष्ट तकलीफ़ूं अचनि उन खे बर्दाश्त करे, पर अभ्यास खे छॾे न। इनमें जेको दुख थिए सो सहे। इहो तप आहे। पतंजलि जी राय सां इहो तप आहे। माना इहे अभ्यास करण सां जेके 8 अंग आहिनि, यम, नियम आदि, इहे सभई करे हिन में जेको दुख मिले उहो सहे, पर हिनखे छॾे न। इनजो नालो तप आहे। धार्मिक राय मूजिब तप जी माना छा आहे कि पंहिंजो कर्तव्य पालण। इहो तप आहे। नर हुजे या नारी हुजे, त्यागी हुजे या गृहस्थी हुजे, विद्यार्थी हुजे या अध्यापक हुजे, सेठ हुजे या नौकर हुजे। धर्म जी पंहिंजो पंहिंजो कर्तव्य पाले। उन में जेके कष्ट मुसीबतूं अचनि उहे बर्दाश्त करे, पंहिंजो कर्तव्य न छॾे। कर्तव्य पंहिंजो पाले। धार्मिक शास्त्र मूजिब तप जी माना की इहा आहे दुख सहे, पंहिंजो कर्तव्य न छॾे। ठीक कर्तव्य बजाए। जे पंहिंजो कर्तव्य सीता ऐं राम न ठीक बजाए न त केरु पुछे न को। रुगो भारत में न, पर सीताराम जा घणनि हंधनि गीत ॻाइबा आहिनि। साई पुण्य थींदी। वेद पढ़ण सां मोक्ष नथो मिले, पर वेदनि में जेकी चयल आहे, जेका हलण लाइ आज्ञा कयल आहे, उहा जेको हले थो हुनखे मोक्ष मिले। राम छो वियो 14 साल वन में, झंगल में रहंदो किथे हो कि 7 माड़ ते 5 माड़ ते रहंदो। उनखे सोने